अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिकु मज़ेदार ऐं तमामु आसान सैलेड जी रेसिपी जंहिंजो नालो आहे मैंडरिन ऑरेंज सैलेड। ही सैलेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां मां हिकु प्याले में पालक जा पत्ता विधा आहिनि, तक़रीबन 2 कप्स। नारंगियूं खयूं हुयूं मां 4 अदद ऐं उनखे छिले फारा करे छॾियूं आहिनि ऐं उहे एड कयां थी। कीवी फ्रूट आहे 2 अदद ऐं उन जा स्लाइसिस करे छॾिया आहिनि। बादामियूं हिते विझां थी 5 खां 6 अदद ऐं उनखे मां कटे स्लाइस करे छॾियो आहे। माखी विधी आहे 1 टेबल स्पून। लीमे जो रस विधो आहे 1 टीस्पून ऐं असांजो मज़ेदार ऐं आसान मैंडरिन ऑरेंज सैलेड बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।